शवाल जुमे जे ॾींहुं दाता दस्तगीर जी घर में साईं वारनि यारी कया अॼो को साईं साबिर हुसैन साईं जो ख़ैर मोहम्मद सजल जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जे लिखण कबूल फरमा। ओ मौला साबिर हुसैन साईं के साईं जे भाइरनि खे बचड़नि खे अमड़े न्याणनि खे नबी साईं जो वास्तो थी हर बीमारी खां मुश्किलात खां पनाह पनाह अता फरमा। ओ मौला हिननि जे रोज़गारनि में ज़ाहिरी जावेद जी ऐं ग़ैबी बरकतूं अता फरमा। रब इमाम हुसैन जो वास्तो थी जावेद अली के पुत्र जी औलाद अता फरमा। ओ मौला ए करीम जावेद अली के औलाद जल्दी अता फरमा। खैर सा मौला अज असां जेके भी दुआ में वेठा असां सभिनी जो मौला बेड़ो तार। साईं अरबाब अली साईं के साईं जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा। साईं गुलजार अली फुल पोटो साईं जा बचड़ा पुत्र कराची में तारान मौला तुझे हिफ़्ज़ अमान में हिननि के पंहिंजी पनाह हिफ़्ज़ अमान अता फरमा। गुलाम शबीर अब्बासी साईं के साईं जे बचड़नि के ओ मौला सेहत दे पंहिंजे हिफ़्ज़ अमान दे हिननि के आबाद फरमा। मुंहिंजा रब अॼु जे मूंखे दुआ जे लाइ चयो आहे साबिर साईं वारनि खे सजन बाबा साईं वारनि खे जंहिं दुआ जे लाइ चयो जंहिंजे लाइ सोचियो उन्हनि जा बेड़ा पार फरमा। रब महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। ओ मौला सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख दुरूद पाक जूं महफ़िलूं थियनि या दुआ कबूल फरमा। रब फ़लस्तीन जी ग़ैब मां मदद फरमा। फ़लस्तीन जी ग़ैब मां मदद फरमा। कुरान जी न सूरत आयत जो वास्तो थी सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। इन कुरान जी सूरत जे सदके फ़लस्तीन जी मौला ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।